अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भलीकार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे इन चैनल सिंधी साज़ टीवी खे सब्सक्राइब करियो। दोस्तों, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जा चाहींदड़ इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि। दोस्तों, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो हिकु बहितरीन अंदाज़ में तमामु प्यारो गानो गिराओ घटि गिराओ वधि पंहिंजे पिरीअ सां भलो जेको रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो हिकु बहितरीन अंदाज़ में तमामु प्यारो गानो गिराओ घटि गिराओ वधि पंहिंजे पिरीअ सां भलो जेको रिलीज़ थी चुको आहे। हिन गाने जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां हिन गाने खे ॿुधी सघो था। जंहिं दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जे ख़ातिर हिन चैनल खे सब्सक्राइब करियो। महिरबानी।